नाज़िम थंगवाणी में जो हथियारबंदनि पुलिस एहलकार ऐं चौकीदार के अगवा करे विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर अता मलिक। जी अता, छा अपडेट से? जी बिल्कुल, जमाल पुलिस थाने जे हद उन्नड़ पुल भरिसां हाजी अख्तर बिजाड़ी पेट्रोल पंप ते सुतल चौकीदार पुनल बालकाणी ऐं पुलिस एहलकार अताउल्ला बाचकाणी खे नामालूम हथियारनि जे ज़ोर ते ॿिन्हिनि ॼणनि खे पुलिस एहलकार ऐं चौकीदार खे अगवा करे विया। जॾहिं त उते ॿियो सुतल हुयो चौकीदार अनवर चोलियाणी। उन्हनि संदसि पंप मालिक हाजी अख्तर खे इतला कई, जंहिं बाद संदसि बिजाणी ऐं बाचकाणी बिरादरी वॾे अंग में वाक़े हंधि पहुची करे पुलिस खे इतला कयो। पुलिस ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणे जा पुलिस वाक़े हंधि पहुची करे जांच शुरू करे छॾियो आहे। इन सिलसिले सां मुंहिंजो राब्तो थिए एसएचओ करमपुर सां। हुन ॿुधायो त बिल्कुलु ई सुबुह सवेर सां ई वाक़ियो पेश आहे, जंहिंमें असांजे हिकु पुलिस एहलकार आहे अताउल्ला बाचकाणी उते सुतल चौकीदार आहे पुनल बालकाणी उनखे नामालूम हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे फरार थी विया आहिनि। जॾहिं पुलिस असां वधीक जांच कई पिया, ॿिए तरफ़ पुलिस ऐं वारस वॾे अंग में पहुची करे पहिरियों खणी ॾोहर ऐं पुठियां रवाना थी विया आहिनि। जी अता, तव्हांजी महिरबानी।